ही 5वीं सदी हिजरी खां पोइ जो ज़मानो आहे। हिंदुस्तान जी सरज़मीन ते कुफ़ुर ऐं शिरक जो दौर हुयो। हर तरफ़ ज़ुल्म जी फ़िज़ा हुई। मुआशरो गॾियल तौर ते इख़्लाक़ी कमज़ोरी जो शिकार हो त एतिरे में 537 हिजरी अची वई। हिंद जी सरज़मीन ते रहंदड़ माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त हिन साल हिननि जे लाइ रोशनी जो पैगाम लिखियो वियो आहे, छो त हिन साल सीस्तान में हिकु अहिड़ी शख़्सियत पैदा थी आहे जेका खेनि ज़ुल्म खां निजात ॾियारींदी ऐं संदन अक़ीदनि ऐं अमलनि जी इस्लाह करण में नुमायां किरदारु अदा कंदी। उन्हनि जो नालो हसन आहे ऐं हू पंहिंजे वालिदैन ॿिन्ही मां सैयद आहिनि। बगदाद ऐं करमान वग़ैरह मां इल्म हासिल कंदो हज़रत ख्वाजा उस्मान ऐं हुज़ूर गौसे आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जहिड़ियुनि अज़ीम हस्तियुनि जो फैज़ हासिल कंदो ऐं पोइ बारगाह रिसालत खां हिंद जी विलायत वठी दीन जी ख़िदमत जे लाइ हिंद अची पहुचंदा। ॾिसंदे ई ॾिसंदे माण्हू खेनि मोइनुद्दीन, ग़रीब नवाज़, सुल्तानुल हिंद ऐं अताए रसूल जे लक़बनि सां यादि कंदा। जी हा, ही हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन सैयद हसन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह तआला अलैहि हुआ। पाण पंहिंजे इख़्लाक़ ऐं गुफ़्तार सां हिन पूरे इलाइक़े में इस्लाम जो झंडो बुलंद फ़रमायो ऐं उतां जे साधू राम, साधू अजयपाल ऐं हाकिम सब्ज़वार जहिड़नि ज़ालिम ऐं बाग़ी जादूगरनि बि संदन जे मुरीदनि में शामिल थी विया। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि अटकल 45 सालनि ताईं हिंदुस्तान में दीन इस्लाम जी ख़िदमत कई ऐं हिंदुस्तान में इस्लाम जी रोशनी फैलाई। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि जन जो विसाल 6 रजब 627 हिजरी में अजमेर शरीफ में थियो ऐं संदन जो मज़ार शरीफ बि उते ई आहे। अल्लाह पाक जी उन्हनि जे मथां रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी मग़फ़िरत थिए। आमीन।